ही ॾिसो पिया मुंहिंजे पुठियां बर्फ़ और मुंहिंजे मुंहं ते लाइव स्नोफॉल पियो अचे। छा नज़ारो आहे, मस्त नज़ारो आहे। हींअर असां हथु ॿाहिरि कढी पिया ॾिसूं त असांजे स्वेटर ते स्नोफॉल पियो किरे। वाह छा नज़ारो आहे, मन ख़ुशि थी वियो ॾिसी करे। ॾिसो पिया लाइव स्नोफॉल, ये ब्लैक स्वेटर ते अचे पई न। ॾिसो पिया असांजी कार ते कीअं स्नोफॉल पई अचे, लाइव स्नोफॉल। मज़ो अची वियो। अॼु ताईं स्नोफॉल ॾिठी आहे त रस्ता बंदि थी वेंदा आहिनि। ही मेन वधीक रस्ता खुलंदा आहिनि मार्च अप्रैल मई जून जुलाई जे विच में। तव्हां जल्दी सां अचो, लेह लद्दाख घुमो, लाइव स्नोफॉल जो मज़ो वठो। पर असांजी ॾाढी तबियत ख़राब थी छो की हिते ऑक्सीजन लेवल बिल्कुलु घटि आहे, त हिन करे असांजी तबियत ख़राब थी वई। हिन करे मां कोई ब्लॉग न ठाहे पियसि। जय श्री झूलेलाल। अॼु मुंहिंजी लेह लद्दाख यात्रा जो ॿियो ॾींहुं आहे। असां पहिरें ॾींहुं जिस्पा में स्टे कयोसीं। असां मनाली खां निकितासीं 12 बजे। जिस्पा असां शाम जो 5 खां 6 बजे ताईं पहुची वियासीं। हिते अची पंहिंजो नाइट स्टे कयो। हाणे सुबुह जा थिया आहिनि 7। तव्हां ॾिसी था सघो मुंहिंजे पुठियां केॾी सुठी वादियूं लॻी पई आहिनि। हींअर हल्की हल्की बारिश पई पए, जेकी मिट्टी में बारिश जी ईंदी आहे उनजी खुशबू एक्सपीरियंस करण लाइक़ु आहे। ऐं मां ॾिसां पई साम्हूं बादल वग़ैरह, सभु मज़ा पियो अचे साम्हूं ॾिसण में वग़ैरह। हिते जी ब्यूटी वग़ैरह नेचर ॾाढो बढ़िया आहे। हीअ असांजो कैंप आहे, सिल्वर रिवर कैंप। तव्हां नंबर नोट करे था सघो। हिन कैंप जा असांखे चार्जिस पिया 1500 रुपया, पर लेट बात हिते कॉमन आहे। और तव्हां ॾिसी था सघो साम्हूं बि कैंप आहिनि, ही रॉयल कैंप आहिनि। हिननि जो चार्जिस 4 खां 5 हज़ार आहिनि। और ॾिसी था सघो केतिरो सुंदर नज़ारो आहे। और सुंदर नज़ारे जे विच में साम्हूं होटल बि नज़र अचे। होटल बि तव्हां वञी वठी था सघो हिते। और उडॉम्स कैंप ॾिसी था सघो। तव्हां तव्हांखे ज़ूम करे बि ॾेखारिया बि ही कैंप आहिनि हिते। तव्हां अची हिते नाइट स्टे करे था सघो। पर हिते जो नज़ारो आहे सुंदर, वादियूं हिकदमि मिस न कयो। बारिश बि पए, बारिश जे विच में साम्हूं बागा नदी बि वञे। और साम्हूं ॾिसो बादलनि कीअं पंहिंजो करवट बदिली आहे। साम्हूं बर्फ़ लॻी पई आहे। हितां खां 2 कलाक जी दूरी ते बारालच आहे, उते लाइव स्नोफॉल बि थींदी आहे। उहो बि मां तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदसि। उते बर्फ़ जा पहाड़ बि मिलंदा। हीअ असांजो रूम आहे, असीं नाइट स्टे कयो आहे। हींअर रूम सॼो बिखरजी वियो आहे। हाणे तव्हां ॾिसी था सघो रूम जी हालत छा थी वई आहे। हाणे असां हितां हलूं था, हिते बाय बाय था कयूं। हितां खां 2 कलाक जी दूरी ते बारालच वेंदासीं, उते तव्हांखे लाइव स्नोफॉल बि ॾेखारींदासीं। सघो केॾो सुंदर नज़ारो आहे। साम्हूं बर्फ़ जा पहाड़, मथे बादलनि पंहिंजी ईअं रंग बदिलियो आहे जंहिंजी कोई हद ई कोन्हे। ॾाढो मस्तु नेचर आहे, ॾाढी सुठी ब्यूटी आहे। तव्हांखे बारालचा वञिणो आहे त तव्हांखे एंट्री हुते पंहिंजी गाॾी जी कराइणी पवंदी। हुन खां पोइ तव्हां बारालचा एंट्री करे था सघो। और साम्हूं मौसम ॾिसी हेॾी सुंदी सुंदी हवा पई लॻे, हल्की सी ठंड बि पए पई, पर मौसम बढ़िया आहे। इन वक़्तु असां रस्ते में रुकिया आहियूं। रस्ते में लिखी करे असां व्यू जो इंजॉय पिया वठूं। हेठि ॾिसो पिया, तव्हांखे मां ज़ूम करे ॾेखारियां पई पाणी कीअं वियो आहे। केॾो साफ़ सुथिरो पाणी लॻो पियो आहे। हेठि नदी बि वञे पूरी। छा नज़ारो आहे, मज़ो अची वियो। छा ब्यूटी आहे। मथे ॾिसो पिया बर्फ़, जिते उस न पई आहे उते बर्फ़ ॼमी पई आहे। जिते जिते उस पई आहे उते बर्फ़ पाणी थी करे हेठि अची वियो आहे। और तव्हां नवंबर दिसंबर में हिते ईंदा हो त हिते त उहे रोक लॻी वेंदी आहे। नवंबर दिसंबर में अचणु कोन ॾियनि, न त पूरा पहाड़ बर्फ़ सां ई ढकिजी वेंदा आहिनि। तव्हां ॾिसी था सघो क्या छा नज़ारो आहे। ॾिसो पिया मुंहिंजे पुठियां केॾो बढ़िया झरनो पियो वहे। मुंहिंजी आवाज़ पहुचणी हुजे न पहुचणी हुजे, बाक़ी झरनो ॾिसी करे पाणी कीअं झरनो पाणी जो अचे थो पुठियां खां वही करे मसां था। पर पाणी जो रूप वठी करे झरने जो रूप वठी रखियो आहे। छा नज़ारो आहे, सभु जुज़ी आहे। तव्हां ॾिसो पिया असांखे रस्ते में ॾाढियुनि जॻहियुनि ते ईअं बर्फ़ मिली आहे, बर्फ़ जा पहाड़ ठहियल। अॻियां त मां तव्हांखे पूरो बर्फ़ जो पहाड़ ॾेखारींदसि। छोटा छोटा टुकड़ा बर्फ़ जा पहाड़ मिलनि पिया। कीअं पाणी थी करे नदी में वञनि पिया, पाणी अहिड़ो कंकर करे वहे पियो। हीअ ॾिसी था सघो बर्फ़ केॾा नंढा और ही बर्फ़ जा पहाड़। असां ॿियो मथे पिया चढ़ंदा वञूं, ॿियूं ऊचाई ते। केॾी महिल असां हेठि पिया वञूं, केॾी महिल मथे ऊचाई ते पिया चढ़ूं। पतो ई कोन थो पए। रस्ते जा नज़ारा ॾिसी करे ई मन ख़ुशि थो आहे। मनाली अटल टनल 10,000 फीट जी आहे। उतां खां बि असां 16,000 फीट जी ऊचाई ते अची चुका आहियूं। अञा बि मथे वञिणो आहे, पतो कोन्हे अञा केतिरो ऊचाई ते वञिणो आहे। तव्हां ॾिसी था सघो रोडनि ते कमु हले पियो। गवर्नमेंट असांजी कमु करे पई। साम्हूं बर्फ़ जा पहाड़ आहिनि और ही रोड आहिनि। असां उहे हेठां खां आयासीं, ही गाॾियूं असांजे पासे खां वञनि पियूं। साम्हूं तव्हां ॾिसंदा हो न, असां बि हुतां आया हुआसीं। अञा बि मथे चढ़णो आहे, पतो कोन्हे किथे चढ़णो आहे। कीअं बादल गॾु गॾु पिया हलनि, उहो मथे ट्रक चढ़े पई।
असां बि हींअर हेठि ऊचाई ते हुआसीं, हेठि नीचाई ते हुआसीं, हाणे ऊचाई ते पिया वञूं। घटि में घटि असां 16,000 फीट जी ऊचाई ते चढ़ी चुका आहियूं। मथे बर्फ़ जा पहाड़ लॻा पिया आहिनि, उतां ॾिसंदा हो न बर्फ़ जा पहाड़ कीअं पिया चमकनि, हेठां गाॾियूं कीअं पियूं अचनि, असां बि उतां हेठि चढ़ी करे मथे आया आहियूं। ॾाढो ऊचे, हिते लाइव स्नोफॉल बि थिए पियो। अञा मथे वञूं पिया, मथे बिल्कुलु क्लियर ॾिसण ईंदी लाइव स्नोफॉल। हींअर असां हथु ॿाहिरि कढी पिया ॾिसूं त असांजे स्वेटर ते स्नोफॉल पियो किरे। वाह छा नज़ारो आहे, मन ख़ुशि थी वियो ॾिसी करे। ॾिसो पिया लाइव स्नोफॉल, ये ब्लैक स्वेटर ते अचे पई न। ॾिसो पिया असांजी कार ते कीअं स्नोफॉल पई अचे, लाइव स्नोफॉल। मज़ो अची वियो, अॼु ताईं स्नोफॉल ॾिठी आहे पर लाइव स्नोफॉल फर्स्ट एक्सपीरियंस आहे मुंहिंजो, कीअं असांजी गाॾी ते अचे पई। और साम्हूं बर्फ़ जा पहाड़, छा नज़ारो आहे, मन ख़ुशि थी वियो। तव्हां बि जल्दी सां अचो लेह लद्दाख, हेॾा नज़ारा मिस न कजो, छोकी वरी अॻिते थी न पर दिसंबर ईंदो त हीअ रस्ता बंदि थी वेंदा आहिनि। ही मेन वधीक रस्ता खुलंदा आहिनि मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई जे विच में। तव्हां जल्दी सां अचो लेह लद्दाख घुमो, लाइव स्नोफॉल जो मज़ो वठो। साम्हूं बर्फ़ जा पहाड़, लाइव स्नोफॉल जो मज़ो ई अलॻि आहे। ही बिल्कुलु असांजी खिड़की जे पासे में लाइव स्नोफॉल पियो हले, और ही साम्हूं ॾिसो पिया कीअं पियो लाइव स्नोफॉल अचे। वाह छा नज़ारो आहे। साम्हूं ॾिसो बिल्कुलु उस कान्हे, बिल्कुलु कारा बादल थी चुका आहिनि, बादलनि में बर्फ़ जा पहाड़, छा नज़ारो आहे। हाणे असां बि थोरो लही करे बर्फ़ में वञी खेलींदासीं। बर्फ़ जी दीवार कीअं रस्ते खे रोके रखियो आहे, और रस्तनि में ईअं बारिश बि पए, पाणी पियो अचे रस्तनि से, त थोरा रस्ता बि चिकना थी विया आहिनि। वरी बर्फ़ जी दीवार, तव्हां ॾिसो पिया मुंहिंजी पैंट ते कीअं लाइव स्नोफॉल अंदरि पियो अचे असांजी गाॾी जे। वाह यार, हेठि ॾिसो पाणी जो छा नज़ारो आहे। हेठि ॾिसो कीचड़ लॻी पई आहे, और जीअं बर्फ़ पिघले पई त उहो पाणी जो रूप थी वठे हेठि पाणी, और इहे स्नोफॉल ॾिसंदा कीअं पियो अचे मुंहिंजे स्वेटर ते। और ही साम्हूं ॾिसो बर्फ़ जा पहाड़ ई पहाड़, और गॾु में पाणी पियो हले असां सां गॾु। त पाणी में बि बर्फ़ ॼमी पई आहे, माण्हू हिते रुकी करे सभु सेल्फी पिया वठनि, इंजॉय पिया करनि, ॾाढो पिया हिते। स्नोफॉल बिल्कुलु असां खिड़की खोली आहे त बिल्कुलु असांजे अंदरि पियो अचे, गाॾी जे अंदरि स्नोफॉल। छा बर्फ़ आहे न, छा नज़ारो आहे। ॾिसो बर्फ़ जा पूरा पहाड़ ठहियल, माण्हू हिते रुकनि पिया, सभु फोटो वोटो खिचाइनि पिया, और लाइव स्नोफॉल जो मज़ो पिया वठनि। ही ॾिसो सारांशी लाइव स्नोफॉल में विच में बीठो आहे, फोटो पियो खिचवाए। हा ही ॾिसो पिया मुंहिंजे पुठियां बर्फ़, और मुंहिंजे मुंहं ते लाइव स्नोफॉल पियो अचे, छा नज़ारो आहे, मस्तु नज़ारो आहे। पुठियां बर्फ़ ई बर्फ़ जा पहाड़ आहिनि, ॾिसी था सघो था बर्फ़ और लाइव स्नोफॉल। छा एक्सपीरियंस आहे, फर्स्ट एक्सपीरियंस आहे, बढ़िया एक्सपीरियंस आहे। हिन वक़्तु असांजो 12 लच पास थी चुको आहे। हिन वक़्तु असां 16,000 फीट जी ऊचाई ते आहियूं, समुंड तल खां 16,000 फीट जी ऊचाई ते। ॾाढो एक्सपीरियंस आहे असांजे लाइ, ॾाढो एक्सपीरियंस आहे। लाइव स्नोफॉल पियो अचे, गॾु में थोरी ठंडक बि लॻी पई आहे। तव्हां कॾहिं बि अचो, पंहिंजा स्वेटर वग़ैरह सभु खणी अचिजो, हिते सर्दी ॾाढी आहे। और तव्हां ॾिसी था सघो कीअं बर्फ़ जा पहाड़ आहिनि, लाइव स्नोफॉल असांजी गाॾी सां गॾु गॾु पियो हले। साम्हूं बिल्कुलु रस्ता ईअं लॻा पिया आहिनि, डरावना रस्ता, ईअं पियो लॻे मां त खतरो जे खिलाड़ी में पहुची वई आहियां। ही ॾिसो साम्हूं बर्फ़ जा पहाड़, बिल्कुलु बर्फ़ फ्लैट रस्तनि में बि ॼमी पई आहे, ईअं पियो लॻे जीअं बर्फ़ जा पहाड़नि ते हली था सघो। छा नज़ारो आहे, वाक़ई में ब्यूटी आहे, ॾिसण लाइक़ु आहे। हिते हरा भरा पहाड़ त कोन्ह, बर्फ़ जा पहाड़ आहिनि, पर बिल्कुलु नेचर बिल्कुलु बढ़िया आहे। मज़ो पियो अचे, माण्हू हिते इंजॉय पिया करनि, बिल्कुलु मस्तु तरीक़े सां इंजॉय पिया करनि। असां जॻह जॻह ते गाॾी बीहारे करे ॾिसूं पिया, त ॾिसो पिया साम्हूं खां कीअं पियो गाॾियूं अचनि। असांखे बि हुन पासे वञिणो आहे, एॾो लंबो रस्तो आहे, ऐं त असां 16,000 जी अची चुका आहियूं। अञा बि मथे चढ़णो आहे, घटि में घटि 20,000 फीट जी ऊचाई ते पहुची वेंदासीं अॼु मां। मौसम हिकदमि सां कीअं करवट बदिली आहे। पुठियां असां आयासीं त बारिश, स्नोफॉल लॻो पियो, हिते आया आहियूं त उस जा पहाड़ नज़र आया। कीअं करे भॻवानु सूर्य देव जा दर्शन थी विया। असां बिल्कुलु हेठि अची वियो समतल, किथां मथां ऊचाई त लही करे हेठि था अची वञूं, हेठां वापसि मथे था चढ़ी वञूं। ही पहाड़नि जा रस्ता आहिनि, पतो ई नथो पए केॾी महिल ऊचाई केॾी महिल नीचे, कुझु अंदाज़ो कोन्हे। ही ॾिसो पिया बिल्कुलु हेठि अची विया आहियूं। साम्हूं तव्हांखे ट्रक वग़ैरह नज़र ईंदी हूंदी, उहो ॾाढो ऊचाई ते पियो हलनि, असां हेठि अची विया। हेठि में असांखे बर्फ़ देवता जा दर्शन थी विया, और साम्हूं असांखे सूर्य देवता जा। हाणे असां त गाॾी रोकूं था, थोरो पंहिंजे पाण खे गरम कयूं, ॾाढा थधा थी पिया आहियूं।
देखो केतिरो लंबो जाम लॻो पियो आहे। असां हेठि त आया हुआसीं, बिल्कुलु मथे ऊचाई तक आया, बिल्कुलु पहाड़ जे लॻो न पहुची विया आहिनि। और तव्हां ॾिसी था सघो केॾी माण्हुनि खे मुसीबत पई थिए। हे ॾिसो जाम लंबो लॻो पियो आहे। तव्हां ॾिसी था सघो केतिरा ख़तरनाक पहाड़ आहिनि। पहाड़नि जी शेप, पहाड़नि जी बनावट ई अलॻि तरीक़े जी आहे हिते जे पहाड़नि जी। और हे ॾिसो साम्हूं बर्फ़ जा पहाड़ आहिनि, उस असां सां गॾु गॾु पई हले। और हे साम्हूं ॾिसो रस्ता अलाए कहिड़ा आहिनि, पतो ई कान थो पए कहिड़े पासे खां रस्तो पियो निकिरे। बिल्कुलु हेठि गहरी खाई आहे, खाई ते तव्हांखे चीज़ सघा पहाड़ जे विच में लॻो पियो आहे, चारई तरफ़ पहाड़ ई पहाड़ आहिनि। जय श्री झूलेलाल। अॼु असांजी लेह लद्दाख यात्रा जो टियों ॾींहुं आहे। असां शाम जो ई अची विया हुआसीं पांग में, पर असांजी ॾाढी तबियत ख़राबु थी, छोकी हिते ऑक्सीजन लेवल बिल्कुलु घटि आहे। त इन करे असांजी तबियत ख़राबु थी वई, इन करे मां कोई ब्लॉग न ठाहे पियसि। हाणे अञा सुबुह जा 9 थिया आहिनि, असां पंहिंजी यात्रा पिया कयूं लेह लद्दाख लाइ। मां तव्हांखे कुझु महत्वपूर्ण जानकारियूं ॾेई थी छॾियां हिते जूं। ही ॾिसो पिया साम्हूं पहाड़ कहिड़ा लॻा पिया आहिनि। उते साम्हूं थोरा पहाड़नि ते उस बि अचे त थोरो ऑक्सीजन लेवल सही हूंदो। ही साम्हूं पहाड़ ॾिसो पिया न, हिते कुझु पेड़ पौधा कुझु बि कोन्हनि, त हिते ऑक्सीजन लेवल बिल्कुलु ना जे बराबरि आहे। बिल्कुलु असां जीअं आयासीं असांखे कलाक पहिरीं असांजी तबियत ॾाढी ख़राबु थी वई, छोकी असांखे ऑक्सीजन ई कोन पियो मिली पायो। त इन करे उल्टियूं, मथे में सूरु। पोइ असां हिते आयासीं पांग में, असां रूम वरितोसीं, टेंट वरितोसीं शाम जे 6 बजे। पोइ हिते मिलिट्री जा ठहियल आहिनि हॉस्पिटल वग़ैरह, हुते असां ॾेखारियोसीं, असां दवाऊं ववाऊं वरितियूं। हिकदमि त असांखे फ़ाइदो न पियो, धीरे धीरे असांखे फ़ाइदो आयो। धीरे धीरे असांखे तव्हां ॾिसी था सघो टेंट, इन टेंटनि में असां टेंटनि में नाइट स्टे कई हुई। मिलिट्री जे ऑफिस में वियासीं, उतां त असां दवाऊं वग़ैरह वरितियूं, त हिकदमि त आराम न आयो। राति जो 2 खां 2:30 3 बजे ताईं त असांखे उल्टियूं, मथे में सूरु पइलो। पोइ धीरे धीरे आराम आयो। हिन वक़्तु बि असांखे थोरो थोरो मथे में सूरु लॻो पियो आहे। तव्हां पांग में रुकंदव, पर पांग में तव्हांखे जिस्पा जहिड़ी सुविधाऊं कोन मिलंदियूं। त तव्हां इहे कजो, लेह लद्दाख यात्रा जा 2 खां 3 ॾींहं लॻी था वञनि। अगरि असां बि एडवेंचर एक्सप्लोर कंदे कंदे ईंदा आहियूं त असांखे 3 ॾींहं लॻी विया। शाम जो असां 6 बजे पांग में अची वियासीं। और हिकिड़ी ॿी महत्वपूर्ण जानकारी, तव्हां पंहिंजी गाॾी वग़ैरह खणी था अची सघो। हिते तव्हांखे पेट्रोल जी कमी थी थिए, त हिते पेट्रोल बि मिले पियो। पेट्रोल हिते 150 रुपया पर लीटर सां पेट्रोल पियो मिले। उहो तव्हां ॾिसी था सघो पहाड़ कहिड़ा आहिनि, बिल्कुलु मिटीअ जा पहाड़ आहिनि, हिकिड़ो बि पेड़ पौधो कान्हे हिते। हीउ ॾिसो पिया, हीउ असांजो कैंप हो, असां नाइट हिते स्टे कईसीं। सुबुह हिन वक़्तु असां अञा हितां रूट तां हली करे आया आहियूं। ॿिन्हिनि पासे रोड एॾा बढ़िया लॻा पिया आहिनि, बिल्कुलु सख़्त ते हलो, साम्हूं पहाड़, हेॾा बि पहाड़, पर रोड बिल्कुलु बढ़िया आहे। असां जेॾीमहिल पांग खां निकितासीं 3 खां 4 किलोमीटर रोड थोरो बेकार मिलियो, पर हिन वक़्तु हाणे रोड सही पिया मिलनि बिल्कुलु बि। और बिल्कुलु खुलो मैदान, हेॾा बि पहाड़नि जे विच में, हेॾा बि पहाड़, हेठा समतल मैदान। रोड जी वाकई में ॻाल्हि कजे त रोड बढ़िया आहे। साम्हूं ॾिसो न बादल केतिरा सुठा पिया चमकनि, लॻे थो हिते प्रदूषण कोन्हे, त बादल केॾा क्लियर आहिनि। वीडियो जे माध्यम सां तव्हांखे ॾेखारियां पई। असां हिकु वक़्तु 17,000 फीट जी ऊचाई ते पहुची चुका आहियूं। बिल्कुलु पहाड़ तक मां पहिरीं ॾेखारियो पहाड़नि जो कीअं हो रंग रूप। हिन वक़्तु पहाड़ ॾिसो पिया, हिते हवा पई हले, साम्हूं पहाड़ बर्फ़ सां ढकियल आहिनि। और ही पहाड़ अहिड़ा आहिनि, रेतीला पहाड़ आहिनि। तव्हां ॾिसी था सघो पहाड़ कहिड़ा आहिनि। बिल्कुलु मां एंड छोर ते बीठी आहियां, 17,000 फीट जी ऊचाईअ ते। हिन वक़्तु मां मनाली खां लेह लद्दाख हाईवे ते पइण वारे सभिनि खां ऊचे दर्रे तांगला पास दर्रे ते आई आहियां, जेको समुद्र तल खां 17,582 फीट जी ऊचाई ते आहे। मां तव्हांखे गॾु 12 लच ॾेखारियो, जेको 16,000 फीट जी ऊचाई ते आहे। रोहतांग पास भी 13,000 फीट जी ऊचाई है। लाचुलना पास 16,613 फीट जी ऊचाई ते आहे। और मां हिते ॾिसां पई मंदिर बि ठहियल आहे, जंहिंमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनि जी धर्म जो प्रतीक पियो ॾिए। ही तव्हां ॾिसी था सघो मंदिर, और साम्हूं वॉशरूम वग़ैरह सभिनि जी ॾाढी फैसिलिटी सुठी आहे। और ही आख़िरी कैफ़े आहे हिते 17,582 फीट जी ऊचाई ते, शौर्य कैफ़े आख़िरी कैफ़े आहे। हाणे असां हलूं था लेह लद्दाख रोड ते, जेको अञा बि 100 किलोमीटर पवंदो। और तव्हां पहाड़ वग़ैरह ॾिसी था सघो, नज़ारनि में कोई बि कमी कोन्हे। थोरो मां हांपा पई, छोकी हिते ऑक्सीजन लेवल घटि थी वेंदो आहे। हाणे असां चढ़ी आया आहियूं, हाणे असांखे लहिणो ई लहिणो आहे 100 किलोमीटर, पोइ तव्हांखे मां लेह लद्दाख ॾेखारींदसि। हे ॾिसो तव्हां मुंहिंजे स्वेटर ते ॾिसी था सघो लाइव स्नोफॉल कीअं असांजी खिड़कियुनि जे अंदरां पई अचे। असां खिड़की खोले वेठा आहियूं त कीअं बर्फ़ जा पहाड़ नंढा नंढा लाइव स्नोफॉल पियो थिए।
हिन वक़्तु असां उपसी में आहियूं। उपसी में अची असांखे थोरो खाइण पीअण जो मन कयो, असां हिते रेस्टोरेंट में रुकियासीं, कुझु खाधोसीं पीतोसीं। हितां बि आया लेह 47 किलोमीटर आहे। तव्हां ॾिसी था सघो असां हिते पंहिंजो नाश्तो पाणी कयो आहे। हाणे जीअं असांखे थोरो मन में खाइण जो थियो आहे त असां हिते रुकी करे पंहिंजो नाश्तो इंजॉय कयो आहे। हीअ आहे उपसी। अञा हितां बि लेह 47 किलोमीटर आहिनि। हितां ॾिसी था सघो बोर्ड। हीअ आहे उपसी। पंहिंजी यानी पंहिंजी सिंधू नदी जा बि असां दर्शन कयासीं। हिन वक़्तु मां लेह अची चुकी आहे। सभिनि खां पहिरीं मां पंहिंजो होटल में रूम वरितो आहे। हीअ आहे असांजो रूम, ॾिसी था सघो रूम। और साम्हूं सुंदर सो नज़ारो ॾिसणु ईंदो। खिड़कियूं विड़कियूं खोले हरी हरी घास सभु ॾिसणु ईंदो। केतिरी हिते ग्रीनरी आहे। और ये असांजो रूम है। ही लेट बात है।